ही विछोड़ो वरण ताईं न विसरताईं पल पल ॾींहुं हुन महबूब खां सवाइ जेको जीअ मुझे के जुदाई साईं मुंहिंजी तहरीर मां उन शख़्स जे याद में लिखी रहियो आहियां जेको मुंहिंजो चाचा साईं कुझु ॾींहं अॻु हिन फ़ानी दुनिया खे अलविदा चई हलियो वियो महरूम चाचा अली शेर कीरियो अंगारे जे ॾींहुं 12:30 जे टाइम ते असां खां हमेशह लाइ विछड़ी कुझु ॾींहं अॻु उहा घड़ी विकास साड़ी जंहिं घड़ी में चाचा साईं दम ताणी हवाले कई साईं मुंहिंजा कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ खे कई साल मुक़ाबिलो कंदे आख़िरकार चाचा साईं उन कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ सां मुक़ाबिलो कंदे दम ताणी हवाले कयो पर कॾहिं बि उन शख़्स खां तां या रड़ न कई वॾे सब्र सां मुक़ाबिलो कंदो रहे वॾे बहादुरी सां मुक़ाबिलो कंदो रहे आख़िरकार राही रबानीअ सां मिलियो हा चाचा साईं खे हज़ारी अखियुनि मिटी मां हवाले कयो सिलाप जियां उहे अखियूं लुढ़ंदियूं रहियूं असांजो ॻोठु हमेशह जे लाइ यतीम थी चाचा अली शेर जे वञण खां पोइ ॻोठु अब्दुर्रहमान हमेशह लाइ यतीम ॻोठु अब्दुर्रहमान जी छपर छां हलियो वियो न पर शहर सराड़ीअ जी मोज़िज़ शख़्सियत वई शहर सराड़ीअ में हुन जो होटल जे नाम ते चाचा अली शेर जी होटल जो वॾो मशहूरु होटल पर उते ग़रीब गुरबो ड्रोह ते मानी खाईंदो पर कॾहिं उन शख़्स उन्हनि खां पैसा बि न घुरिया चाचा शेर जे वञण खां पोइ सराड़ी बि सॼी सोग में वरतिजी वई उन जे वञण खां पोइ साईं मुंहिंजा असां बि यतीम थी ईअं सम्झो त बिना कंहिं तूदे जे छित न थी सघंदी बिना कंहिं तूदे जे छित न थी सघंदी ईअं ई आहियूं असां त यतीम थी वियासीं असांजे ॻोठ जो छपर छांव जो हलियो वियो अॼु ॾींहं ताईं हुनजी यादि असांजे दिलि में आहे